सिंध दीपता ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वहाँ उमरकोट में ख़बर ॾींदा हलूं। उमरकोट जे सूबाई असेंबली जे तक PS52 जी नंढी चूंड जूं सरगर्मियूं बाक़ायदा शुरू थी वयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार सईद अमीर अली शाह जी चूंड मुहिम हलाइण लाइ डॉक्टर सईद नूर अली शाह, कामेड़ नंदलाल माली, ख़ालिद सिराज सुमरो ऐं ॿिया मैदान ते लही चुका आहिनि। उमरकोट जी माली बिरादरी पारां PP जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह जी हिमायत में भिटाई हाल उमरकोट में कार्नर गजानी कोठाई इलेक्शन मुहिम जो बाक़ायदा आगाज़ कियो वियो, जंहिंमें अॻूणो ज़िले चेयरमैन उमरकोट डॉक्टर सईद नूर अली शाह, कामेड़ नंदलाल माली, सूफ़ी नवाज़ फ़कीर, ख़ालिद सिराज सुमरो, रमेश कुमार माली, हाजी अल्लाह बचायो असीर, बंसी माली, दिलीप मुलचंदानी, रतनलाल माली, मिर्चूमल मुनवाणी, रईस शेराज हमज़ा मरी, तुलसी अर्चनानी समेत माली बिरादरी जे सवें माण्हुनि, मौज़िज़ शहरियनि, पार्टी उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे तइदाद में शिरकत कई। गजानी के PS52 जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह ख़िताब कंदे चयो त उमरकोट जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे। बाबा साईं अली मर्दान शाह 40 साल उमरकोट अवाम जी ख़िदमत कई आहे। उमरकोट जी अवाम साईं अली मर्दान शाह जी ख़िदमतनि ऐं कयल सियासी जदोजहद खे यादि करे रहिया आहिनि। हिन चयो त आऊं बाबा साईं जे छॾियल मिशन खे हर हालत में पूरो कंदुसि। उमरकोट जी अवाम खे कंहिं बि सूरत में लावारिस ऐं अकेलो न छॾींदुसि। हिन चयो त 18 जनवरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जीत जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते उमरकोट जी अवाम मूंखे वोट ॾेई वॾी अक्सरियत सां कामयाबु कंदो। आऊं कामयाबु थियण खां पोइ उमरकोट जी माण्हुनि जो हर दुख ऐं सुख मसइले में गॾु हूंदुसि। गजानी के PP सिंध काउंसिल जे मेंबर कामेड़ नंदलाल माली ख़िताब कंदे चयो त उमरकोट में माली बिरादरी जो तमामु वॾो वोट बैंक आहे, जंहिंमें अक्सरियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोट आहिनि। 2018 जी चूंडनि में माली बिरादरी जो अक्सरियत पोलिंग पीपल्स पार्टी खटियूं हुयूं ऐं हाणे 18 जनवरी जी चूंडनि में बि उमरकोट शहर जूं अक्सर पोलिंगूं पीपल्स पार्टी खटींदी। हिन चयो त उमरकोट जी अवाम साईं अमीर अली शाह जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। उमरकोट ज़िले में को बि उम्मीदवार सईद अमीर अली शाह जो मुक़ाबिलो न करे रहियो आहे। दीपले थरपारकर मां आयल उम्मीदवार खे 18 जनवरी ते बदतरीन शिकस्त ॾेई घर रवानो करे छॾींदो। गदजानी खे डॉक्टर नूर अली शाह ख़िताब कंदे चयो त इलेक्शन मुहिम में माण्हुनि जो जोश, जज़्बो ऐं विलवलो ॾिसी असांखे पक थी वई आहे त 18 जनवरी ते अमीर अली शाह वॾी लीड सां खटंदो ऐं दीपले जे उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम खे बदतरीन शिकस्त ॾींदो। गदजानी खे हाजी ख़ालिद सिराज सुमरो चयो त PS52 जो उम्मीदवार अवाम 18 जनवरी ते तीर ते ठपो हणी सईद अमीर अली शाह खे कामयाबु कंदो। सईद अमीर अली शाह जी कामयाबी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी आहे। उमरकोट जी अवाम जी कामयाबी आहे। गजानी खे रमेश कुमार माली, बंसी माली, संभू माली ऐं ॿियनि ख़िताब कयो।